सॼी दुनिया वांगुरु सिंध कराची जे शहर में अॼु हिंदू बिरादरी दीवाली जो ॾिणु सेलिब्रेट करे रही आहे, मल्हाए रही आहे। अॼु असां उन्हनि जी ख़ुशियुनि में शामिल थिया आहियूं ऐं हिते केतिरा ई अहिड़ा चेहरा आहिनि जेके हिंदू बिरादरी सां तालुक़ु नथा रखनि, उन जे बावजूदि पंहिंजे हिंदू भाउरनि ऐं भेनरुनि जी ख़ुशी में शामिल थियण जे लाइ हिते मौजूदु आहिनि। इहा निशानी आहे त सिंध जेका सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं जंहिं हमेशह इहो साबित कयो आहे त मज़हबी फ़िरक़ेवारियत ऐं नफ़रत जी हिते का बि जाइ नाहे। इहो सबूत आहे त हिते ही सभु जेके माण्हू हिंदू बिरादरी सां गॾु अॼु हिननि जी यकजहती लाइ गॾु थिया आहिनि, शाह ऐं सचल जे पैगाम खे अॻियां वधाईंदे अमन जी ॻाल्हि कनि था। ऐं इहा निशानी आहे त सभिनीनि मज़हबनि खां वधीक सभ खां वॾो मज़हब इंसानियत आहे ऐं इंसानियत जे ई फ़रोग़ लाइ अॼु असां सभु हिते जेको आहे सो ॾियारी मल्हाए रहिया आहिनि ऐं असां उन्हनि सां गॾु शामिल आहियूं। आज आप यहाँ पे जो है हिंदू बिरादरी के साथ दिवाली सेलिब्रेट कर रही हैं, इसके हवाले से आप क्या कहेंगी? मैं जिस सरज़मीन से मेरा ताल्लुक़ है, सूफ़ी सचल, साईं सरमद और शाह लतीफ़ की जो ये सरज़मीन है, इसने हमेशा से प्यार मोहब्बत का पैगाम दिया है, अमन का, शांति का। हम यहाँ पर, मैं हिंदू जो है बिरादरी उससे ताल्लुक़ नहीं है, उसके बावजूद मैं जिस पाकिस्तानी अक्सरियत से ताल्लुक़ रखने के बावजूद मैं सिंध में रहने वाली एक सिंधी होने की हैसियत से यहाँ पर हम दिवाली मनाने इसलिए आए कि हम इस प्यार को, इस जज्बे को, इस मोहब्बत को फ़रोग़ दें और इस भाईचारगी को बढ़ाएं कि जिस तरह से सिंध सूफ़ियों की सरज़मीन थी जहाँ पे हमेशा से प्यार अमन की बात होती थी, इसको जिस तरीके से मजहबी इंतहा पसंदी की तरफ धकेला जा रहा है, हम यहाँ पर आके ये प्रूफ करना चाहते हैं कि सिंधी अभी भी अपनी सरज़मीन से उतनी ही मोहब्बत या गानगती रखते हैं और वो इस मजहबी एक्सट्रीमिज़म या मजहबी दहशतगर्दी या मुल्लागर्दी के ख़िलाफ़ हैं और इस मुल्लागर्दी का शिकार नहीं बनने देंगे। आज हिंदू बिरादरी जो है वो पूरे दुनिया में दिवाली सेलिब्रेट कर रही है और सिंध और कराची में भी हम यही दिवाली के लिए आप यहाँ सब जमा हैं। मुझे आपसे पूछना है कि आप का ताल्लुक़ कहाँ से है और आप दिवाली कैसे सेलिब्रेट करते हैं? सबसे पहले तो मैं सबको दिवाली की मुबारकबाद देना चाहूँगा और इसके साथ साथ मैं ये बताना चाहूँगा कि मेरा ताल्लुक़ कश्मीर से है, लेकिन मेरी पैदाइश चूँकि सिंध कराची से है तो मैं अपने आप को जितना कश्मीरी समझता हूँ इतना ही सिंधी भी समझता हूँ। इसके अलावा हम यहाँ पर आज दिवाली का मौका है तो हम लोग स्वामी नारायण मंदिर जो कि कराची का तारीख़ी मंदिर है, हम यहाँ पर दिवाली मनाने के लिए आए हैं। और मैं सिर्फ ये पैगाम देना चाहूँगा कि सिंध के अंदर मुसलमानों की तादाद तो बहुत ज़्यादा है, लेकिन इसके साथ साथ हिंदू भी एक बड़ी तादाद में हैं और जिनकी कंट्रीब्यूशन कभी भी हम नहीं फरामोश कर सकते। और सिंध के अंदर रवादारी और सूफ़ीज़म की जो रिवायत है जो सदियों से चलती हुई आ रही है, हम उसी रिवायत को आगे बढ़ाने के लिए यहाँ पर हिंदू बरादरी के साथ शाना बशाना शामिल हो रहे हैं उनकी खुशियों में। और मैं तमाम पाकिस्तानियों को और ख़ासतौर पर सिंधियों को ये पैगाम देना चाहूँगा कि आप लोग तमाम नफ़रतें, एक दूसरे से मजहबी नफ़रतें और नस्ली नफ़रतें भुलाकर एक दूसरे के मजहबी, सकाफ़ती और जो हमारी जो दूसरी जो प्रोग्राम होते हैं उसमें शिरकत करें और तमाम लोगों को भाईचारगी और ह्यूमैनिटी का दर्स दें और इन सब दियों को हम लोग आगे तक अपनी आने वाली नस्लों में मुंतकिल करें ताकि ये दिए हमेशा जलते रहें और सिंध की जो रिवायत है जहाँ पे अमन रवादारी का जो दिया जलता रहा है हमेशा, उसको ताबत जलता रहने दें। इन जे बारे में तव्हांजी छा राय आहे? मुझे ताल्लुक़ तो एक मुसलमान घराने से है, पर असीं सम्झूं था त जेके ॾियारी जो कोई ॾियारो आहे इहो सदियुनि खां हज़ारनि सालनि खां जंहिं महिल इस्लाम जो वजूद भी न हो त हीउ ॾियारो सिंध में मल्हायो पियो वञे। ऐं सिंध जेके आहे सूफ़ियुनि जी धरती रही आहे। सिंध में जेके सिंध चवनि था त सिंध मज़हबनि जी माउ रही आहे। जैन धर्म, बुद्ध धर्म, जेके भी मज़हबूं आहिनि उहे धर्म जेके आहिनि सभु सिंध मां ई जेके आहिनि पैदा थिया आहिनि, सिंध खां ई अॻिते निकिता आहिनि। बुरोबिल वारो जेको वाक़ियो आहे उहो असीं सम्झूं था इहा हिकु रियासत तरफ़ां हिकिड़ी प्लानिंग आहे जेको सिंधी माण्हू जेको आहे सूफ़ी क़िस्म जो माण्हू आहे। सिंधी माण्हू अॻे गिरजाघर, मंदर ऐं मस्जिद गॾु ठाहींदा हुआ, गॾु पंहिंजी खाईंदा पीअंदा हुआ त इहो न हूंदो हो त चकर त के मस्जिद जे भरिसां कंहिंजो घर आहे, कंहिंजे भरिसां घर आहे, इहा शइ न हूंदी। पर इन तरफ़ां हाणे मुलायत खे एतिरो त वधायो वञे पियो, तालिबानिज़म खे एॾो त वधायो पियो वञे जो हाणे बि सिंध में तक़रीबन सिर्फ़ु थर में 3000 मदरसा आहिनि ऐं उन मदरसनि खे फंडिड ॿाहिरां थिए थी। उनजी का बि इंक्वायरी न आहे, उनजी का बि स्टेट तरफ़ां का बि उन वटि फिगर्स न आहिनि त उन्हनि खे फंडिंग छाजे करे थिए थी, छो थिए थी, उनजी का बि रोकथाम न आहे। इन जे करे असां सभिनी जी कोशिशि रही आहे, सियासी पार्टी धुरियूं आहिनि, लिबरल धुरियूं आहिनि, सेक्युलर धुरियूं आहिनि, लेफ्ट जेके पार्टियूं आहिनि, उहे इन शइ खे असां सिंध में ख़तमु करण जी कोशिशि करे रहिया आहियूं त असीं जेके आहे सिंध जेकी सूफ़ियुनि जी धरती रही आहे इनखे अॻु जीअं ई कोई भी मजहबी तफरीक न हुजे, असां सब एक इंसान वांगुरु रहूं, एक इंसान जी इज्जत हुजे ऐं का भी मजहब जी तफरीक असां में न हुजे। आज जो है ये आप दिवाली का जो दिन है वो सेलिब्रेट हो रहा है पूरी दुनिया में। मैं आपसे पूछना चाहूँगी कि इसका तारीखी पस मंज़र क्या है, ये दिवाली क्यों सेलिब्रेट की जाती है?
दिवाली हम लोग इसलिए मनाते हैं राम भगवान जी की खुशी में और उनके आने की खुशी में हम दिवाली मनाते हैं। अयोध्या से जैसे आते हैं ना, अयोध्या में 14 साल का वनवास काट के, इसकी खुशी में हम दिवाली मनाते हैं। घर में दीप जलाते हैं और मिठाई और रंगोली करके आके बनाते हैं। अच्छा, दिवाली जो है उसमें क्या इस जात का या जो फ़र्क है वो है हर किसी को? कोई जैसे मैंने सुना है कि 5 दिन दिवाली जो है सेलिब्रेट की जाती है, ब्राह्मण इस तरह करते हैं या दूसरी कास्ट इस तरह करे, क्या इस तरह है? नहीं, दिवाली तो हम सब कमेटी है जितने हमारे कास्ट हैं सारी सब मिलके बनाती है दिवाली और मंदिर में आते हैं सब। 5 दिन नहीं होती सेलिब्रेट? 5 दिन होती है। हमारी एकादशी आती है ना, उसके दिवाली के 5 दिन पहले हम इधर उठते हैं, मंदिर में मंगल आरती करते हैं सुबह में। जैसे हमारा मंदिर 5 बजे खुलता है तो इसमें सब लोग आते हैं सुबह में। अच्छा, लक्ष्मी पूजा जो है वो हो चुकी है? टाइम अभी 8 बजे स्टार्ट हुआ है, 8 से लेकर 11 बजे तक का है लक्ष्मी पूजा का। तो आज ये लोग क्यों कम हैं? दिवाली है तो लोग तो ज्यादा होने चाहिए, होली में तो बहुत ज्यादा लोग होते हैं। दिवाली में घर में हर कोई पूजा करते हैं लक्ष्मी माता की, वो अपने घर में स्थापना होती है। लक्ष्मी की पूजा घर में ही करते हैं और मंदिर में सिर्फ आते दर्शन के लिए, भगवान जी के, हनुमान जी के, माता जी के, सबके दर्शन करने आते हैं। ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता, तुमको निस दिन सेवक, हर विष्णु विधाता। ओम जय लक्ष्मी माता, उमा रमा ब्रह्माणी, तुम ही जगमाता, तुम ही जगमाता। सूर्य चंद्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता। ओम जय लक्ष्मी माता, दुर्गा रूप निरंतर। कोशिशि कई वेंदी आहे त हीअ जेका साल में जेको असां ॾियारी अचे थी पई ऐं असां पंहिंजी यानी फैमिली सां मल्हायूं। त मां एक्चुअली मुंहिंजो घर हींअर लाड़काणे में आहे पर मुंहिंजा ॿार हिते रहनि था, उनजे करे असां ॿई ज़ाल मुड़ुस हिते आहियूं। हू हालांकि हिते पढ़नि बि था, शागिर्द बि आहिनि। त हितां जा जीअं माण्हू जेके कराची रहनि था अंदरूनी सिंध जा, उहे ओॾे ई विया आहिनि हिते आहियो। असांखे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे। हींअर असां हीअ जेको पहिरियों दफ़ो ही ॾियारी जो ॾिणु आहे असां ऐसे धाम ते मल्हाए रहिया आहियूं ऐं सभिनी सां मिली करे दोस्तनि सां में ॾाढी ख़ुशी थी आहे। हिन ॾींहं ते जेको आहे सो राजा रामचंद्र जेको पंहिंजे पीउ ऐं माउ जे हुकुम ते 14 साल बन हलियो वियो। अॼोके ॾींहं ते हिकिड़े ज़ालिम रावण खे मारे करे शौक़ पंहिंजे ख़ुशी सां पंहिंजे घर आयो, पंहिंजे बादशाही ते अची वेठो। तंहिंजे करे धाम धूम सां ख़ुशी कई वञे थी। फटाका, दिवाली, ॾिया, हर शइ जी ख़्याल कई वञे थी। ऐं इन में इहो ई साथ में निकिरे थो त तव्हां बि जेको आहे पंहिंजे माउ पीउ जी मुराद कयो, पंहिंजे बुज़ुर्गनि जी बि मुराद कयो, पंहिंजे मुल्क जे लाइ दुआऊं घुरो। नाज़रीन, स्वामी नारायण मंदिर 132 साल पुराणो मंदिर है। इन में हर हिंदू बिरादरी जो हर ॾिणु हिते सेलिब्रेट कयो वेंदो आहे, जंहिंमें दिवाली भी है, जंहिंमें होली भी है ऐं अहिड़ा ॿिया केतिरा ई ॾिण इन में सेलिब्रेट कया वेंदा आहिनि। हींअर थोड़ी देर में हिंदू बिरादरी पारां लक्ष्मी पूजा शुरू थियण वारी आहे। उन सां गॾु जेको आहे सो रावण खे हारे अयोध्या जॾहिं पुॻो हो 14 सालनि खां पोइ, त उनजी ॾिया ॿारे आजियां कई वई ऐं उन रिवायत के कायम रखंदे हिंदू बिरादरी अॼु ताईं इहा ॾिया ॿारे जेको आहे सो राम जी जेका जीत आहे ऐं रावण जी जेका हार आहे उनखे सेलिब्रेट कयो वेंदो आहे। नाज़रीन, केतिरियूं ई औरतूं ऐं मर्द ऐं ॿार जीअं हिकिड़ो वॾो को ॾिणु सेलिब्रेट कंदा आहिनि, मल्हाईंदा आहिनि हिकु मेले वांगुरु, सभु हिते जेको आहे सो अची विया आहिनि ऐं जेका आरती आहे उनजी तयारी थी रही आहे। तव्हां पोयां ॾिसंदा त जेके पंडित साहिब आहिनि ऐं उन्हनि सां जेके बि गॾु उन्हनि खे सहूलियत ॾेई रहिया आहिनि ऐं सेटिंग करे रहिया आहिनि। इनमें केतिरा ई हींअर थोरी देरि में केतिरा ई माण्हू जमा थी विया आहिनि ऐं हिते हज़ारे ॾींहं ॿारे ई रोशनियूं बंदि करे ऐं राम जॾहिं 14 साल
जो बनवास काटे वापसि आयो हो रावण खे हाराए, उन जी ख़ुशी में इहा जेका असां पूॼा बि थिए थी ऐं इहे ॾिया बि ॿारिया वञनि था। सो हीअं थोरी देरि में उहे ॾिया ॿारे पूॼा शुरू थियण वारी आहे। तव्हां ॾिसी सघो था त केतिरियूं ई औरतूं ऐं मर्द जीअं हिते पंहिंजी ख़ुशियुनि जे लाइ शामिलु थिया आहिनि। हिकिड़ो रंग रोशनियुनि ऐं पटाखनि जो ॾींहुं आहे। केतिरा ई पटाखा हिते ॿारे माण्हू ख़ुशीअ जो इज़हार करे रहिया आहिनि ऐं ॾिया ॿारे पंहिंजे मज़हबी ॾिण खे ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहिनि। अॼु ॾियारी जो ॾींहुं जेको आहे सो तव्हां मल्हाए रहिया आहियो, इन जे हवाले सां ॿुधाईंदा त इन जो पस मंज़र छा आहे, ॾियारी कीअं ऐं छो मल्हाई वेंदी आहे? ॾियारी इन जे लाइ मल्हाई वेंदी आहे जो 14 साल जो बनवास काटे श्री रामचंद्र पंहिंजे घर वापसि आया हुया। उन खां अलावा मंदिर वेंदा आहिनि, सभु ॾिया जलाईंदा आहिनि, मिठाइयूं वग़ैरह खाईंदा आहिनि ऐं ख़ूब इंजॉय कंदा आहिनि। छो त साल में हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो आहे जेको मतिलबु हिंदुनि में अहिड़ो फेस्टिवल मञियो वेंदो आहे जेको मतिलबु सभिनी खां वॾो आहे। इन जे लाइ तव्हां पाण ॾिसी रहिया हूंदव त केतिरो मतिलबु सुठे तरीक़े सां सभु कुझु सेट आहे ऐं वेल सेट आहे। माण्हू सभु ईंदा मंदिर, असां बि इन जे लाइ आया आहियूं इंजॉय करणु। अच्छा, घरनि में बि ईअं ई सेलिब्रेट थी रहियो आहे या सिर्फ़ु मंदिर में? न घरनि में बि सेट कंदा आहियूं न, ॾिया जलाईंदा आहियूं, मिठाइयूं घुराईंदा आहियूं। इवन मां पंहिंजे घर में हाणे ॾिया जलाए हिते आई आहियां। दावतूं वग़ैरह थींदियूं आहिनि, ॿाहिरि वेंदा आहियो? हा, हिते कराची में त मतिलबु पूरी होटलिंग थींदी आहे, पूरनि वॾा हॉल्स बुक कराए मतिलबु कंबाइन जेको आहे सो दिवाली फंक्शन्स थींदा आहिनि, जाम कुझु थींदो आहे। जीअं मतिलबु मेलो हूंदो आहे ईअं हिकिड़ो फेस्टिवल वांगुरु तव्हां इनखे सेलिब्रेट कंदा आहियो। इन जो मज़हबी मतिलबु हिकिड़ो ई आहे ॾिणु आहे, ॾींहुं आहे। तव्हांजे ख़्याल में त तव्हां सां गॾु सिंध जो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे, तव्हां सिंधी आहियो ऐं सिंध जा केतिरा ई माण्हू हिते आहिनि जेके तव्हां सां गॾु अॼु शामिलु आहिनि ख़ुशियुनि में। इन जे हवाले सां तव्हां छा चवंदा? इन जे लाइ मां इहो ई चवंदमि, सभु हिते जेके रहनि था न मोस्टली पंहिंजे घरनि खां परे था रहनि ऐं अकेला था रहनि, इवन इंक्लूडिंग माई सेल्फ। मां बि पंहिंजे घर खां परे आहियां, बिकॉज ऑफ माई एग्ज़ाम्स मां पंहिंजे घर न वञी सघियमि। त सही आहे अगरि सॼी कम्युनिटी मिली करे गॾु इंजॉय कयूं त वधीक बेटर आहे हिकिड़ो फेस्टिवल। मतिलबु मुस्लमाननि, हिंदू, क्रिश्चन जो को फ़र्क़ु कोन्हे, को सभु गॾिजी हिक ॿिए जा ॾींहं जेके आहिनि उहे मल्हाए सघूं। डिफरेंस क्रिएट असां पाण कंदा आहियूं, बाक़ी त बेसिकली त सभु सेम ई आहियूं न। तव्हांजो नालो? रमीता। थैंक यू रमीता। शुरू थी चुकी है ऐं माण्हू ॾिया ॿारे रहिया आहिनि। इन ॾींहं जो इन्हनि जो इहा रिवायत आहे त को बि ॿारियल ॾीओ न मारींदा, पंडित उन्हनि खे हर नओं ॾीओ ॾिए थो जेको हू ॾीओ ॿारनि खां। ऐं हिकिड़ो ख़ासि जेको आहे सो ई तव्हां आवाज़ ॿुधी रहिया हूंदा जेका हिननि जी पूॼा जो हिकिड़ो हिसो आहे। हिन पूरे महीने खे कार्तिक जो महीनो चवंदा आहिनि ऐं इन महीने जी पूरे जी तारीख़ आहे जेका आऊं हिते मौजूदु जेका नारी आहे उन सां ॻाल्हाईंदसि ऐं उनखां पुछंदसि त हू हिन में शरीक बि आहे ऐं उनखे हिन तारीख़ जी ख़बर बि आहे त ही छो जेको आहे सो सेलिब्रेट। हिकिड़ो त राम आयो अयोध्या खां ॾिया उनजे करे ॿारे था वञनि, लेकिन पूरे महीने कार्तिक जे महीने में छो ख़ासि इबादत करे इनखे ख़ुशियुनि वांगुरु सेलिब्रेट कयो अथई। अचो त इन जो पुछूं। अॼु कार्तिक जो महीनो शुरू थियो आहे ऐं ही तयारी जेका पूॼा थी रही आहे इन जे हवाले सां तव्हां थोरो ॿुधाईंदा त कार्तिक छा आहे ऐं इहो पूरो महीनो छो सेलिब्रेट कयो थो वञे? बेसिकली कार्तिक अॼु खां न शुरू थियो आहे, 15-20 ॾींहं थी चुका आहिनि। कार्तिक में हिकु लीला थी हुई कि जंहिं भॻवान श्री कृष्ण खे हुनजी माउ पेट सां बधियो हो, त इन लाइ चऊं था कि हुनखे दामोदर, दाम माने पेट, धर माने जंहिंसां बधियो वियो हो, त हिन लाइ दामोदर था चइजनि। त हुन लीला खे एतिरो सुठो करे बयानु करे ॿुधायो हिन दामोदर अष्टकम में, जंहिंमें 8 पंखड़ियूं आहिनि, जंहिंमें करे ॿुधायनि कि कीअं बधियो वियो, कीअं सुंदर थो लॻे भॻवान श्री कृष्ण, कीअं रोए थो, कीअं ॾिजे थो पंहिंजी माउ खां। पोइ वरी हुनजी बधण जी लीला खे ग्लोरिफिकेशन करण लाइ या महानता ॾियण लाइ असां रोज़ डेली दियो ॿारियूं था, हिते रोज़ थींदो आहे। ही जेको ॻाए रहिया आहिनि इहो इनखे दामोदर चवनि था, इनखे दामोदर चयो थो वञे। दामोदर अष्टकम, दामोदर भॻवान जो नालो आहे, अष्टकम
अष्टकम माने 8 पंखड़ियूं, त दामोदर अष्टकम। अच्छा, ही जेको सॼो महीनो आहे इहो ॾियारी सां गॾु छो आहे? जो को ख़ासि वजह आहे त ॾियारी सां गॾु आहे? इहा जो लीला थी हुई न दामोदर लीला, उहा अॼु जे ॾींहुं थी हुई, त हिनखे सॼो महीनो ग्लोरिफिकेशन करण लाइ पहिरीं खां ई शुरू करे था लाहियूं। त 15 ॾींहं पहिरीं, 15 ॾींहं पोइ, सॼो महीना 30 ॾींहं ॾीओ ॿारींदा आहियूं दामोदर खे अॻियां। कीअं सेलिब्रेट कंदा आहियो घर में इन सॼे महीने खे? इन सॼे महीने में छा कंदा आहियो ऐं कीअं सेलिब्रेट कंदा आहियो घर ते? सॼे महीने में तपस्या इलाही थींदी आहे की केरु माण्हू हिकु टाइम खाइणु चाहे, 2 मतिलबु थोरी तपस्या के पाण खे थोरो कम खां खाधे पीते खां घटाए भक्ति में ॾाढो वधाए की भॻवान जो नालो वठिजे। डेली ॾीओ ॿारण त ज़रूरी आहे, चाहे सुबुह बि ॿारे शाम जो बि ॿारे। मंदर में रोज़ ॿारींदा आहियूं, जे मंदर न अची सघनि सो घर में ॿारीनि, पर ज़रूरी आहे ॾीओ ॿारण। हिते छो आया आहियो? अॼु असांजी दिवाली आहे, इन करे असां आया आहियूं। दिवाली मीन्स होलीअ वांगुरु हिकिड़ो ॾिणु आहे या हिनजी का ख़ासि अलॻि सां हिस्ट्री आहे? हिस्ट्री आहे, हिन जी अलॻि हिकु हिस्ट्री आहे। हिन जी हिस्ट्री आहे त असांजो राम जो पंहिंजी सीता खे वठी आयो हो, हिन लाइ असां हुन जी ख़ुशीअ में हीअ रस्म कंदा आहियूं, असां दिवाली मल्हाईंदा आहियूं। पटाखा ॿारींदा आहियो? जी इलाही, मुंहिंजा भाइर वठी आया आहिनि, मां पूजा वांदी थी हुते ई वेंदसि। छा पटाखनि जे लाइ को ख़ासि टाइम आहे? आरती खां पोइ ॿारींदा या पहिरीं ॿारींदा आहिनि? न, जे ॾींहुं पूजा थींदी आहे न उन राति जो ॿारींदा आहियूं। वैसे त हर कोई ॿारे थो, घरनि में ख़ुशी त थिए थी, बतियूं लॻाईंदो आहे, ॾीवा था ॿारियूं, पर पटाखा जंहिं हिन ॾींहुं ॿारींदा आहियूं असां। सभई जेके बि ज़ातियूं आहिनि, ब्राह्मण आहिनि या ॿिया जेके बि ज़ातियूं आहिनि, उहे सभु ॾियारी खे ऐं हिन महीने खे ईअं ई सेलिब्रेट कंदा आहिनि या को अलॻि अलॻि सिस्टम आहे? न, हिन भेरे ईअं थियो आहे त ॿ ॾींहं थी विया आहिनि, हिकिड़ो काल हिकिड़ो अॼु। काल बि घणनि माण्हुनि दिवाली कई आहे, यानी दिवाली जी पूजा जो हूंदी आहे उहा काल कई आहे, पर घणनि माण्हुनि अॼु कई आहे, छो त काल जो ॾींहुं ॾाढो चवे वञे त माने भारी ॾींहुं, इन करे काल न थी। बसि असांजे हिंदू धर्म जे हिसाब सां नओं साल शुरू थींदो आहे ऐं इन लाइ असां ख़ुशियूं कंदा आहियूं त जीअं सॼो साल असां ख़ुशीअ सां गुज़ारियूं। लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं त जीअं सॼो साल लक्ष्मी माता असांजे घर में वासो करे ऐं वॾनि जा आशीर्वाद वठंदा आहियूं, पाण में मिलंदा बि आहियूं, मज़ो सां ॿारनि खे ख़ुशियूं कंदा आहियूं। ॿार फटाका ॿार ख़ुशि थींदा आहिनि, उन्हनि सां गॾु असां बि ख़ुशि थींदा आहियूं ऐं इन लाइ मिठाइयूं विराईंदा आहियूं त जीअं हमेशह इहो सुठो ई त्योहार अचे, हमेशह ख़ुशियुनि जो त्योहार अचे, बल्कि सॼो साल असां जीअं ख़ुशियुनि सां गुज़ारियूं। बसि हिन दफ़े हिन फेस्टिवल जो ॾाढो ज़ोर सां इंतज़ारु रहंदो आहे त इहो फेस्टिवल अचे, बिकॉज़ इट इज़ अ फेस्टिवल ऑफ लैम्प्स, लाइट्स, दियास एंड ऑल। So I'm very excited about this festival. ॾाढी ख़ुशी थी थिए ऐं हद खां वधीक असां तयारी कई हुई, ॾाढो मज़ो ईंदो आहे। दिवाली असांजो फेवरेट फेस्टिवल आहे। असांखे ॾाढी 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 हद खां ज़्यादा ख़ुशी थिए थी, इंजॉय कयूं था असां हिते ॾाढो काफ़ी इंजॉय कयूं था, अञा इंजॉय कंदासीं। अञा 3 ॾींहं 2 ॾींहं पिया आहिनि, अञा ते अञा बम वॼाईंदासीं, अञा मौज कंदासीं। इहो साल में हिकिड़ो ई अहिड़ो मेन फेस्टिवल ईंदो आहे जिन ते असां सेलिब्रेट कंदा आहियूं, छोकी राम भॻवान जेके आहे 14 साल खां बाद वापसि आया पंहिंजे घर, तॾहिं इनखे असां ॾाढी ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं। सभु पाण में रिलेटिव सभु गॾु थींदा आहिनि, फटाका फोड़ंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि, दिया ॿारंदा आहिनि, ॾाढो सुठो मज़ो आहे। ॾाढी इबादत बि कंदा आहियूं, मुल्क जे लाइ बिल्कुलु दुआ घुरंदा आहियूं, हमेशह असांजो मुल्क आबाद रहे। असां हिन मुल्क में रहूं पिया, हिन मुल्क जा बाशिंदा आहियूं, पर इन सां गॾोगॾु असां हिन मुल्क जे लाइ ख़ैरख़्वाह बि आहियूं। असां पंहिंजा हर त्योहार ॾाढे जोश जज़्बे सां ख़ुशी सां मल्हायूं था, इन सां गॾोगॾु मुल्क जी सलामती, अमन अमान ऐं जे लाइ बि दुआऊं घुरूं पिया। हीअ जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिते हर त्योहार, हर ख़ुशी, हर ॾिणु मल्हायो थो वञे पियो ऐं असांखे फुली आज़ादी आहे, फुली ख़ुशी सां मल्हाइण जी इजाज़त आहे ऐं असां बिल्कुलु ख़ुशि आहियूं। नाज़रीन, ख़ुशियुनि ऐं रंगनि जो ॾींहुं अॼु ॾियारीअ जो ॾींहुं, तव्हां ॾिठो त हिंदू बिरादरी सां गॾु उन्हनि जी ख़ुशियुनि में शामिलु थियण जे लाइ सिंध जा सभु माण्हू हिते उन्हनि सां गॾु आहिनि ऐं इहो हिकु सबूत आहे त सिंध कंहिं बि फ़िरके वारियत जी ऐं इंतिहा पसंदी जी सिंध में का बि जाइ कोन्हे। हीउ हिकु एॾो वॾो ॾिणु आहे, जीअं असां ईदूं ऐं बकर ईद या अहिड़ा ॿिया जेके मज़हबी ॾींहं आहिनि मल्हाईंदा आहियूं, ईअं ई असांजी हिंदू बिरादरी होली ऐं ॾियारी मल्हाईंदी आहे। केतिरनि ई सालनि खां जॾहिं अञा सिंध में मज़हब नाले का शइ न हुई, न आयो, तॾहिं खां हिंदू सिंधी गॾु रहंदा हुआ, को मज़हबी मतभेद न हूंदो हो। तव्हां ॾिठो हूंदो नाज़रीन त भूरभील जो जॾहिं वाक़ियो थियो हो त सिंध खे हिकिड़े अहिड़े पासे धकेलण जी कोशिशि कई पई वई त सिंध इंतिहा
पसंदी जे वर चढ़ी वई आहे। पर सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सिंध इहो साबित कयो आहे त कंहिं बि फ़िरके वारियत जी, कंहिं बि नफ़रत जी ऐं कंहिं बि इंतिहा पसंदी जी सिंध में जॻह न आहे। जीअं ॾियारी ते ईदुनि ते घर साफ़ थींदा आहिनि, तीअं ई असां सभिनि खे दिलूं साफ़ करणु घुरिजनि ऐं इन ॾींहं खे हिकिड़े तारीख़ी हैसियत सां ॾिठो वञे त रावण ते यानी हिकिड़े ग़लति ऐं हिकिड़ी ख़राबु शइ या हिकिड़ी ईअं चइजे त नेगेटिव जेका ताक़त हुई उनखे हारायो ऐं राम जीतियो हो ऐं 14 सालनि जो बनवास काटे जॾहिं अयोध्या आयो हो तॾहिं ॿारे उनजी आजियां कई वई। त असांखे बि पंहिंजे दिलनि मां सभु नफ़रत ऐं फ़िरके वारियत खे कढी ऐं हिकु जहिड़ा ई वांगुरु जीअं असां रहंदासीं उहे रहूं ऐं मज़हबी इंतिहा पसंदी खे ख़तमु कयूं, पंहिंजा दिलि बि ईअं ई साफ़ कयूं जीअं ईदुनि ते घर साफ़ कंदा आहियूं।